पिरियालो भरिसां अबुलवाज गेट वटि अणॼातल औरत जो लाश फाथल। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश कढण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पिरियालो भरिसां अबुलवाज गेट वटि अणॼातल औरत जो लाश फाथल आहे। पिरियालो भरिसां अबुलवाज गेट वटि अणॼातल औरत जो लाश फाथल आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश कढण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। अवां खे आगाह कयूं पिया पिरियालो मां, जिते अबुलवाज गेट वटि अणॼातल औरत जो लाश फाथल आहे।